जी बिल्कुल सिंध जी राजधानी जे शहर कराची में एक भेरो ॿीहर ककरनि जेको आहे उहो कण कण करण शुरू करे ॾिनो आहे। राति खां वठी करे कराचीअ जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जंहिंमें मलीर, लियारी, कोरंगी, औरंगी इंडस्ट्रियल एरिया, उन खां पोइ यूनिवर्सिटी रोड, शाहरा फैसल समेत क्यामाड़ी ऐं गडानीअ वारे पासे बि किथे तेज़ त किथे हल्की बरसात जो जेको सिलसिलो आहे उहो जारी आहे। अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हिन हवाले सां मौसमियात खाते बि अॻकथी कई आहे त ईंदड़ वधीक 2 ॾींहं बि जेको आहे उहो किथे हल्की त किथे तेज़ बरसातुनि जो सिलसिलो उहो जारी रहंदो। हिन वक़्तु अव्हांखे ॿुधायूं त कराचीअ जे मथां जेको आहे समूरे शहर जे मथां जेके कारा ककर आहिनि उहे मोटी आया आहिनि ऐं उहे कारनि ककरनि जो राज आहे। पर जेको हिन वक़्तु उन्हनि जे वसण जो जेको सिलसिलो आहे उहो कण कण करे वसनि पिया। सिलो सिलो जेका आहे उहा बरसाति जी जेका बूंदाबारी वारो जेको सिलसिलो आहे उहो जारी आहे। अहिड़ी बरसाति में जेको हिन वक़्तु शहरी आहिनि उहे इंजॉय कनि पिया, घुमण ऐं तफ़रीह गाहनि जो रुख कनि था। जॾहिं त हिन वक़्तु रोडनि ते जेका ट्रैफ़िक आहे ईंदड़ तोड़े वेंदड़ मामूल मूजिबि रवां दवा आहे। पर ॿिए तरफ़ सिंध हुकूमत बि संदरा ॿधी छॾिया आहिनि त किथे तेज़ बरसाति पवण जी सूरत में उहा कंहिं बि अणवणंदड़ सूरत हाल खे मुंहुं ॾियण जे लाइ उन्हनि दावा कया आहे त उन्हनि पंहिंजा इंतज़ाम जेके आहिनि हिकु भेरो ॿीहर पूरा करे छॾिया आहिनि त जेकॾहिं बरसाति तेज़ पवे थी त उहा जल्द उन्हनि जी जेका मशीनरी आहे उहा मुंहुं ॾेई वठंदी।